नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो में खबर ॾींदा कंडियारो जो गुलाम रबानी आगरो डिग्री कॉलेज में कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ तकरीब कोठाई वई, जंहिंमें पीपी अॻवान ऐं अॻूणे टाउन कमेटी चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि शिरकत कई। तकरीब दौरान कॉलेज जे शागिर्दनि पारां कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ तकरीरी मुक़ाबला कराया विया। उन मौके ते प्रिंसिपल अब्दुल सत्तार अबड़ो, प्रोफेसर अली रज़ा काज़ी, प्रोफेसर शेर लाको, प्रोफेसर मसूद मंगरियो, इश्तियाक मेमून, रियान मेमून, प्रोफेसर मुनीर मेमून ऐं ॿियनि चयो त कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ तकरीब कोठाई शागिर्दनि में तकरीरी मुक़ाबला कराया विया। हिननि चयो त भारत कश्मीरियुनि सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे, अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त न कयो वेंदो। कश्मीर खे आज़ाद करे कश्मीरियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे। उन मौके ते अॻूणे चेयरमैन टाउन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह चयो त कश्मीरियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। कश्मीरियुनि जी आज़ादी उन्हनि जो बुनियादी हक़ आहे। कश्मीरियुनि खे पंहिंजी आज़ादी ॾेई कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे। कॉलेज जे शागिर्दनि में वॾो टैलेंट मौजूद है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।